बिरा सिटी तालुके जे नए आयल असिस्टेंट कमिश्नर शाहिद हुसैन सरकी एडमिनिस्ट्रेटर जी चार्ज मिलण बाद बिरा सिटी शहर जे विज़िट ते निकिरी पियो। शहर जे दुकानदारनि रेड़नि वारनि ऐं वधीक अघु वठंदड़ ते ओचितो छापा आया। जेके दुकानदार अघु वधीक वठी रहिया हुआ उन्हनि खिलाफ़ कार्रवाई कंदे मौके ते ई 500 ऐं 1000 रुपयनि जा जुर्माना लॻाए चालान भरिया विया। जॾहिं त गैरमयारी ज़हरीली जीतमार दवा रखंदड़ फर्टिलाइज़रनि ऐं गुतियल आबादीअ में रश कंदड़ दुकानदारनि रेड़नि वारनि खिलाफ़ पिणु कार्रवाई कई। असिस्टेंट कमिश्नर ॿुधायो त आवाम खे वधि खां वधि सहूलियत फ़राहम करणु असांजे फ़र्ज़ में शामिल आहे। हिन चयो त शहरियुनि खे जिथे बि सफ़ाई या वधीक अघनि समेत का बि शिकायत हुजे उहो रूबरू ऑफ़िस में अची करे लिखत में शिकायत जमा करे सघे थो। मुंहिंजी ऑफ़िस में शिकायतुनि लाइ सेल पिणु क़ाइमु कयो वियो आहे। असिस्टेंट कमिश्नर बिरा जो चवणु आहे त तालुके बिरा जी आवाम खे महांगाई, शहरनि जी सफ़ाई ऐं मिलंदड़ अवामी शिकायतुनि जो अज़ालो करण लाइ जाखोड़ जारी रखंदुसि। कैमरामैन अकबर अली सां गॾु राणा राशिद अली, सिंध टीवी न्यूज़, बिरा सिटी।